अंग्रेज़नि जूं ज़्यादतियूं। नंबर पहिरियों, देसी फ़ौज सां ज़ुल्म। 1757 ईस्वी खां कंपनी जो निज हाकिमाना दौर शुरू थिए थो। हाणे कंपनी वापार सां गॾु हुकूमत बि करणु लॻे थी। कंपनी हितां जी आवाम खे पंहिंजे मतिलब लाइ इस्तेमालु कयो ऐं खेनि हैवाननि खां बि घटि अहमियत ॾिनी। हिन दौर में कंपनी हर क़िस्म जी फुलुट खे जाइज़ सम्झो। उन मक़सद लाइ हिकु देसी फ़ौज तयारु कई वई, जंहिंमें हिंदू, मुसलमान, सिख, मरहटा ऐं ईसाई शामिल हुआ। उन फ़ौज में ईसाई अंग्रेज़ सिपाही 31,552 हुआ, जिन जो ख़र्च 9,82,235 पाउंड सालियानो हो। उन में अंग्रेज़ ऑफिसर सिपाहियुनि जी पघार ते कुल ख़र्च 5,66,811 पाउंड थींदो हो। बाक़ी ख़र्च हिंदुस्तानी फ़ौज ते कयो वेंदो हो। हिंदुस्तानी सिपाहियुनि जो तइदाद 26,42,114 हो ऐं सालियानो ख़र्च 41,34,125 पाउंड हुयो। हिकु देसी प्यादल सिपाही खे माहवार 7 रुपया पघार मिलंदी हुई। उन मां खेसि वर्दी जी क़ीमत बि ॾियणी पवंदी हुई ऐं रस जी क़ीमत बि फ़ौज जो वाणियो मूदी काटींदो हो। बाक़ी सिपाहियुनि वटि सिर्फ़ु 1 रुपयो वञी बचंदो हो। सवार सिपाही जी पघार 9 रुपया हुई, जंहिं मां खेसि घोड़ो बि वठिणो पवंदो हो। ॾेही फ़ौज जे सिपाहियुनि सां का बि रिआयत कान कई वेंदी हुई। सभु रिआयतूं ख़तमु कयूं वियूं। मिसाल तौरु, जंग जे वक़्तु खेनि मिलंदड़ वाधारो अलाउंस, जंहिंखे डबल भत्तो सॾियो वेंदो हो, संदनि मिटनि माइटनि या घरनि ॾांहुं हाल अहवाल मोकिलण लाइ सरकारी पोस्ट जो मुफ़्त इस्तेमालु। को बि सिपाही प्यादो फ़ौज में हिकु सालदार जे उहिदे खां ऐं घोड़े सवार फ़ौज में हिकु रिसालदार जे उहिदे खां मथे चढ़ी कोन सघंदो हो। उन्हनि उहिदनि जी पघार उन्हीअ पघार खां घटि हुई जेका हिकु नए भर्ती कयल अंग्रेज़ सिपाही खे ॾिनी वेंदी हुई। मुसलमाननि सिपाहियुनि खे ईरानी ऐं अफ़गानी जंगियुनि में ज़ोरी शामिल कयो वियो, जेका ॻाल्हि खेनि न पसंदि हुई, छाकाणि त हुननि पंहिंजे मुसलमान भाइरनि सां विढ़णु न पिए चाहियो। हिंदू सिपाही वरी हिंदुस्तान खां ॿाहिरि वञी विढ़णु न चाहींदा हुआ, छाकाणि त संदसि मज़हब में मुल्क खां ॿाहिरि वञण ते झल हुई। 1856 में गवर्नर जनरल सर्विस एक्ट पास कयो, जंहिं मूजिबि हिंदुस्तानी सिपाहियुनि खे समुंड पार जंग में शामिल थियण लाइ घुराए सघिबो हो। हिकु ॾेही सिपाही खे आला जानबाज़ी जे बदिले या इनाम या इज़ाफ़ी ॾियण बदिरां अंग्रेज़ हुकूमत खेसि हिकदमि पेंशन ॾेई घर विहारे छॾींदी हुई। उन करे हू कंहिं बि ॾेही सिपाही खे आला फ़ौजी उहिदे ते पहुचण ऐं क़ाबिल ऐं लाइक़ ऑफिसर ॾिसणु पसंदि न कंदा हुआ। आउद जे अलहाक़ सबबि बंगाली फ़ौजियुनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो ऐं 80,000 फ़ौज मां निकिरी आया। हिकु देसी सिपाही फ़ौज में भर्ती थियण खां पोइ कुझु महीननि ताईं पंहिंजे आला ऑफिसर खे राज़ी रखण लाइ नज़रानो ॾींदो हो। हिकु हिंदू सूबेदार सीताराम लिखे थो त फ़ौज में भर्ती थियण वक़्तु जेको हवालदार मूंखे क़ाइदा सेखारींदो हो, मूंखां मुंड में बेहद ख़फ़ा हो। जेसीं ताईं मूं खेसि नज़रानो न ॾिनो, तेसीं ताईं उन जी नाराज़गी दूर न थी। नज़राने जी रक़म वरी 16 रुपया हुई। देसी ज़ख़्मी सिपाहियुनि खे इस्पताल मोकिलण जे बजाए गोली हणी मारियो वेंदो हो। बक्सर जी जंग में जोहर ॾेखारींदड़ ज़ख़्मी सिपाहियुनि खे इनाम ॾियण बदिरां क़तलु कयो वियो। नंबर 2, मज़हब सां हथ चुरांद। देसी सिपाहियुनि खे माली तौर ते मजबूर करे अंग्रेज़ हुकूमत संदसि मज़हब बदिलाइण ते चाहियो। फ़ौजी छावणियुनि में बाक़ाइदे ईसाईअ जी प्रचार कई वेंदी हुई ऐं खेनि इंजील पढ़ण ते मजबूर कयो वेंदो हो। 1855 ईस्वी में पादरी एडमंड सरकारी मुलाज़िमनि खे कलकत्ते मां हिकु सर्क्यूलर रस्ते आगाह कयो त हींअर हिंदुस्तान में हिकु ई अमलदारी अची वई आहे, उन करे मज़हब बि हिकु थियणु घुरिजे। उहो ई सबबु आहे त अव्हां सभिनी जी बहितरी हिन में आहे त ईसाई बणिजी वञो। अंग्रेज़नि न सिर्फ़ु फ़ौजियुनि ऐं सिविल मुलाज़िमनि पर अवाम सां बि हिन ॾस में वॾा ज़ुल्म कया। संदन मक़सद ई सारे हिंदुस्तान खे ईसाई बनाइणु हो। दारुल उलूम इंग्लैंड में मिस्टर मैंगलिस तक़रीर कंदे चयो त कुदरत इंग्लैंड खे हिंदुस्तान जे हिकु वसी सल्तनत सां नवाज़ियो आहे त जीअं हज़रत मसीह जो झंडो हिकु छेड़े खां ॿिए छेड़े ताईं फ़ातिहाना अंदाज़ में झूलींदो रहे। असां मां हर हिक खे पंहिंजी सॼी ताक़त कमु आणणु घुरिजे ऐं उन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी कोताही न कजे, जीअं सॼे हिंदुस्तान खे मसीह बनाइण जो आला कमु जारी रहंदो अचे। हिकु ईसाई पादरी ऐलान कंदे चयो त जेसीं ताईं हिंदुस्तान में असांजी सल्तनत क़ाइमु आहे, तेसीं ताईं असांखे हीअ ॻाल्हि विसारणु न घुरिजे त असांजो मुख्य मक़सदु हिन मुल्क में मसीह जी प्रचार करणु आहे। जेसीं ताईं हिंद हिमालय जबल ताईं ईसाई न थियो आहे ऐं हिंदुनि ऐं मुसलमान पंहिंजे मज़हबनि खे उछलाए फिटो न कयो आहे, तेसीं ताईं असांखे पंहिंजूं कोशिशूं ऊचाई सां जारी रखणु घुरिजनि
ऐं सारे हिंद खे मशरिक़ ऐं ईसाईअ जो हिकु मज़बूत क़िलो बणाइजे। उन करे ई ख़ासि पादरी घुराया विया जिन में पादरी फंड्स क़ाबिल ज़िकिर आहे, जंहिंसां हिंदुस्तान जे आलिमनि ख़ासि मुनाज़रा कया। अंग्रेज़ हुकूमत उन्हनि पादरियुनि खे हिंदुस्तानियुनि जे मज़हब बदिलाइण लाइ वॾी रक़म ॾींदी हुई। किताबनि विराइण में उन्हनि जी मदद कई वेंदी हुई। उन्हनि पादरियुनि खे वॾा वॾा अख़्तियार हूंदा हुआ। उहे पुलिस खे साण करे मेलनि मलाखड़नि में वेंदा हुआ, जिते हरू भरू एतिराज़ करे मज़हबी पेशेवाइनि जी गिला कंदा हुआ। खुलेआम बाज़ारुनि ऐं पब्लिक जायुनि ते तक़रीरूं कंदा हुआ। हिकु देसी पादरी गोपीनाथ 24 माण्हुनि खे ईसाई कयो, जंहिं मां 10 मुस्लमान हुआ। अंग्रेज़ ऑफिसर बि पंहिंजे ज़िलनि ऐं तालकनि में गश्त करे ईसाईअ जी तबलीग कंदा हुआ ऐं पंहिंजे तकनि में वञी माण्हुनि खे ईसाई बनाईंदा हुआ। गवर्नर जनरल लॉर्ड किंग ऐं संदसि ज़ाल मशहूरु हो त उहे ईसाई तबलीग कंदड़नि खे ॾाढो हमथाईंदा हुआ ऐं पंहिंजे देसी मुलाज़िमनि खे ताक़ीद कंदा हुआ त असां वटि अची पादरियुनि जो वाइज़ ॿुधो। उन करे आम तौर ते हीउ चयो वेंदो हो त किंग खे हिंदुस्तान में मोकिलियो ई सभिनी माण्हुनि खे ईसाई बनाइण लाइ आहे। उन खां पोइ तालीमी इदारनि में ईसाईअ जी तालीम ॾियारणु लॻी। मिशनरी स्कूल ते ईसाई जा अॾा हुआ, जिते इंजील ऐं क्रिश्चियन लिटरेचर पढ़ायो वेंदो हो। गोपीनाथ पाण लिखे थो त 3 सवनि खां मथे नौजवाननि खे न सिर्फ़ु इंजील पढ़ायो वेंदो हो, पर उन्हनि खे बाक़ाइदे दुआउनि में शामिल करे ईसाईअ जा उसूल बि सेखारिया वेंदा हुआ ऐं इंजील मुक़दस जा नुस्ख़ा ॾेई घरनि ॾांहुं खणी वञण लाइ चयो वेंदो हो त जीअं उते बि तबलीग पखेड़े सघनि। स्कूल में नंढनि ॿारनि खां पुछियो वेंदो हो त अव्हांजो ख़ुदा ऐं निजात ॾींदड़ केरु आहे। जेकी ॿार ईसाई मज़हब मूजिबि जवाबु ॾींदा हुआ तिन खे वॾा इनाम ॾिना वेंदा हुआ। हुकूमत ईसाई स्कूल बि खोलिया हुआ, जंहिंजे उहिदेदारनि खे मुल्क जे ख़ज़ाने मां पघार मिलंदी हुई। सरकारी ऑफिसर माण्हुनि ते ज़ोर ॾींदा हुआ त उहे पंहिंजे ॿारनि खे उन्हनि स्कूलनि में मोकिलीनि। सर सैयद अहमद ख़ान लिखे थो त ॿाराड़ी में अहिड़ा स्कूल खोलिया विया जिते अंग्रेज़ इंस्पेक्टर इम्तिहान वठंदा हुआ, जिन खे कारो पाणी सॾियो वेंदो हो। उन्हनि पादरियुनि जे सर्टिफिकेटनि ते खेनि नौकरियूं मिलंदियूं हुयूं। उन विच में छोकिरियुनि लाइ बि अहिड़ा स्कूल खोलिया विया। 1837 ईस्वी में हिंदुस्तानी ॿारनि जो वॾो तइदाद ईसाई बणिजी वियो। तालीमी इदारनि खां सवाइ जेलुनि में बि कैदियुनि खे इंजील पढ़ायो वेंदो हो ऐं जेको उन में महारत हासिलु कंदो हो उन जी सज़ा घटाई वेंदी हुई। इस्पतालुनि ऐं मुहताज घरनि में बि बाक़ाइदे ईसाईअ जी तबलीग कई वेंदी हुई। 1850 ईस्वी में हुकूमत हिकु ज़ाब्तो नाफ़िज़ कयो त जेको बि हिंदुस्तानी पंहिंजो मज़हब बदिलाईंदो त हू बि पंहिंजे वॾनि जी मिल्कियत जो वारिस बणिजी वेंदो। उहो ज़ाब्तो ज़ाहिर ज़हूर ईसाईयत खे तक़वियत ॾियण जो ज़िंदह सबूत हो। उन्हनि ॻाल्हियुनि खे नज़र में रखे सर सैयद अहमद ख़ान लिखे थो त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि मुस्लमाननि जी रुझानात खे मुश्किल कयो, छो त हिंदू पंहिंजे मज़हब जा आकाम तौरु बजा आणींदा हुआ, पर मुस्लमान पंहिंजे मज़हब जा आकाम तौरु दिली ऐं एतिक़ादी तौरु बजा आणींदा हुआ, जिन ते संदन निजात ऐं आक़िबत जो मदार हो। मज़हब बदिलाइण खां सवाइ अंग्रेज़नि हितां जी मज़हबी रसूमात ऐं अक़ाइद में बि मुदाख़लत करणु शुरू कई। गवर्नर जनरल एम हरिस्ट ऐं लॉर्ड किंग हिंदू बेवा औरतुनि खे ॿीहर शादी करण लाइ क़ानून नाफ़िज़ कयो, जंहिं करे आम हिंदुनि ऐं ख़ासि करे ब्राह्मणनि में सख़्तु नाराज़गी पैदा थी ऐं उन्हनि हिन क़ानून खे पंहिंजे मज़हबी रस्मनि ऐं बेजा मुदाख़लत सम्झी हिन क़दम खे ब्राह्मण मज़हब ऐं अटक ऐं ईसाई हुकूमत जी ज़ालिमाना हरकत सम्झणु लॻा। सर सैयद अहमद ख़ान लिखे थो त हू हिन क़दम खे पंहिंजी बेइज़ती ऐं ख़ानदान जे वीराने जो कारण सम्झंदा हुआ। हुननि खे शक हो त हीउ एक्ट उन करे पास थियो आहे त हिंदुनि जूं रनड़ ज़ालूं ख़ुदि मुख़्तियार थी वञनि ऐं जीअं खेनि वणेनि तीअं कनि। अंग्रेज़ी हुकूमत हिंदुनि जे सभिनी मंदरनि जी संभाल बि पंहिंजे हथ में रखी। एतिरे क़दुरु जो जगन्नाथ पुरी जे मशहूरु मंदर ते संदन कब्ज़ो थी वियो। हिंदुनि हिन खे पंहिंजे मज़हबी मामलात में मुदाख़लत सम्झी मदान एहतिजाज कयो। हिन सिलसिले में हिंदुनि जी मुस्लमाननि बि खुली मदद कई। मुस्लमाननि जे मदरसनि ऐं मस्जिदुनि खे अॻियां हाकिम जेकी ग्रांट ॾींदा हुआ सा बंदि कई वई। इस्पतालुनि मां परदे खे बि ख़तमु कयो वियो। ईसाईअ जी तबलीग लाइ वॾे पैमाने ते प्रेस क़ाइमु करे लिटरेचर फ़राहम कयो वियो। उन लाइ मशहूरु फ़्रांसी मुतशरिक़ गारसान नासी जो चवणु आहे त मां हिन ख़्याल मां वाक़ुफ़ु आहियां त हिन क़िस्म जे किताबनि जी इशायत मां बरतानिया हुकूमत जो मक़सदु सिर्फ़ु यूरोपियन नज़रिया जी इशायत न आहे, पर उन सां गॾु मसीही ख़्यालात जी इशायत बि आहे। आख़िरी मक़सदु निहायत क़ाबिल क़दुरु आहे ऐं उन ते को बि एतिराज़ करे नथो सघे।
बहरहाल हुकूमत जे हिननि सरगर्मियुनि मां अवाम चङी तरह सम्झी वई त इहा संदन मज़हब बदिलाइण में सरगर्म आहे, उन करे अवाम में नफ़रत पैदा थी। नंबर 3, सनत ऐं हरफत जी तबाही। मज़हब खे बदिलाइण खां पोइ बरतानवी हुकूमत हिंदुस्तान जी सनत ऐं हरफत खे ख़तमु करण जूं तरकीबूं सोचियूं। 1742 ईस्वी में कंपनी जे डायरेक्टर आला उहिदेदारनि खे लिखियो त हिंदुस्तान में कचे रेशम जी पैदावार खे वधायो वञे ऐं रेशमी कपिड़े जी तयारी घटाई वञे ऐं कपिड़े उणींदड़नि खे मजबूर करे पंहिंजे कारखाननि में कमु करण लाइ चयो वञे। जे न मञीनि त खेसि सख़्तु सज़ा ॾिनी वञे। सर टामरो कंपनी जे उन कारगुज़ारियुनि खे साराहींदे चयो त कंपनी जे मुलाज़िमनि कोरियुनि जी हिकु टोली खे 12 महल नाले हिकु जाइ में बंदि करे उन्हनि ते पहिरो ॾिनो ऐं उन वक़्त ताईं खेनि न छॾियो जेसीं ताईं उन्हनि मुआइदो न कयो त हू पंहिंजो माल सवाइ कंपनी जे ॿिए कंहिंखे न विकिणंदा। जेकॾहिं को कोरी मुआइदे जी इनहराफ़ी कंदो त उन जे मथां हिकु निगरान मुक़ररु कबो हो, जंहिंजी मज़दूरी हिकु आनो उन कोरी खां वरिती वेंदी हुई ऐं उहो निगरान खे सोटीअ सां मारींदो बि हो। तिजारती बोर्ड जे भाइरे में आयल आहे त कोरियुनि ऐं मुल्क जे ॿियनि कारीगरनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वयूं, खेनि क़ैद में विधो वियो, कोड़ा हयां विया ऐं ॾंड विधा विया, जंहिं करे हाणे कारीगरनि जो तइदादु घटिजी वियो। विलेस बूट्स लिखे थो त कचे रेशम जे वटींदड़नि खे पिणु एतिरी बेइंसाफ़ी सां हलायो वियो आहे जो अहिड़ा केतिरा ई मिसाल थिया आहिनि जिन में उन्हनि माण्हुनि पंहिंजे रेशमी कम में फासिजी वञण खां बचण लाइ पंहिंजा आङूठा वढाए छॾिया आहिनि। अहिड़ी तरह हिंदुस्तानियुनि खे ज़ोर ऐं ज़बरदस्ती सां हुनुर छॾण ते मजबूर कयो वियो त हू या त अंग्रेज़नि जे कारखाननि में कमु कनि या ज़राए जो धंधो अख़्तियार कनि। बोर्ड्स लिखे थो त हिननि सज़ाउनि जो नतीजो ही निकितो आहे जो बंगालियुनि जा हथ ऐं अंगूठा कपिया विया आहिनि, खेनि सख़्तु तरीन सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि जिन में क़ैद करण ऐं कोड़ा हणण अची वञनि था। उन जो नतीजो ही निकितो जो कारीगरनि जो तइदादु घटिजी वियो आहे ऐं हू हुनुर छॾण ते मजबूर थी पिया आहिनि। उन खां पोइ पुरअमन तिजारत जो ढोंग रचाए वियो, जंहिं मूजिबि हिकु मुल्क जी मसनूआत ॿिए मुल्क में न पई वञी सघे। उन लाइ इंग्लैंड में 1820 ईस्वी में हिकु कानून पास कयो वियो त जेको बि बरतानिया में हिंदुस्तान जी छेट विकिणंदो उन ते 100 रुपया ऐं जेको ख़रीद कंदो उन ते 50 रुपया ॾंड पवंदो। 1821 में कानून पास कयो वियो त जेको इंडिया जो रेशमी कपिड़ो इस्तेमालु कंदो उन ते 500 रुपया ऐं जेको पाईंदो उन ते 100 रुपया ॾंड पवंदो। हिननि कानूननि नाफ़िज़ थियण करे बरतानिया में हिंदुस्तानी मसनूआत अचणु बंदि थी वई। वेतर उन ते बीणो चवणो महसूल वरितो वेंदो हो। उन करे हिंदुस्तान जी सनत ख़तमु थियण लॻी ऐं हुनुरमंद मजबूरनि मज़दूरी ऐं हारप करणु शुरू कई। H.W. विल्सन लिखे थो त जिन शयुनि में बरतानवी कारीगर हिंदुस्तानियुनि जो मुक़ाबिलो न करे सघंदा हुआ त उन्हनि ते दॿाइण या बिल्कुलु हटाइण लाइ सियासी बेइंसाफ़ी जो हथियार कमु आणींदा हुआ। हिंदुस्तानी कारीगरनि जी दौलत टोड़ण ऐं उन जे बजाए कचो सामान पैदा करण वारनि जी हौसला अफ़ज़ाई करणु असुल उन ज़माने में बरतानवी हुकूमत ऐं कंपनी जी ख़ासि साज़िश हुई। दगबी हिन पॉलिसी जे नतीजे बाबति लिखे थो त हाणे हिंदुस्तान जे माण्हुनि जो ज़रिए मुआश या गुज़रान जो वसीलो सिर्फ़ु कुणमत वञी थियो आहे, जंहिं कुदरतनि हिन मुल्क जी मुआशी हालत अहिड़ी तरह ते आणे छॾी आहे जो टकरनि अची मुंहुं कढियो आहे। मेजर बासु हिन पॉलिसी बाबति लिखे थो त अहले बरतानिया जी ही तिजारत हिकु ज़ुल्म जी मशीन साबित थी आहे, जंहिं सां बदनसीब ऐं मजबूर मज़दूर तबाह थियण लॻा आहिनि ऐं उन्हनि जा अंग्रेज़ आका तरह तरह जी बरबरियत जो इस्तेमालु करे ख़ुशि थियण लॻा। उन्हनि मिड़नी हालतुनि जो जाइज़ो ही निकितो आहे जो बेरोज़गारी वधी वई आहे, सनत ऐं तिजारत ख़तमु थी चुकी आहे, एतिरे क़दुरु जो हिंदुस्तान में सुई ठाहिण वारो बि कोन हो, कोरियुनि जो धाॻो बि टुटी वियो। नंबर 4, ज़राइत जो ज़वाल। सनत ऐं हरफत जी बर्बादी खां पोइ अंग्रेज़नि ज़राइत खे तबाह करण लाइ पॉलिसी ठाही। उन सिलसिले में लॉर्ड कार्नवालिस ढल जो नओं सरिश्तो राइज कयो। उन करे पुराणो निज़ाम बेकार थी वियो। हाणे हारी ऐं ज़मींदार उन नवनि ज़ाब्तनि करे हरासां हूंदा हुआ। शाहूकारनि जे कूड़ियुनि दावाउनि करे हारियुनि जूं ज़मीनूं ऐं माल नीलाम थींदा हुआ। शाहूकार उन्हनि खे ख़रीद करे हारियुनि जे वारिसनि खे उन्हनि खां महरूम कंदा हुआ। मिस्टर जे हार्डे लिखे थो त हारीअ खां सालियानो हिकु मुक़ररु रक़म वरिती वञे थी ऐं उन जो ख़्यालु नथो कयो वञे त हुन जो फ़सुलु थियो आहे या सुठो ऐं ख़राबु फ़सुल जे करे हू ढल ॾियण जे लाइक़ु बि आहे या न। रॉबर्टसन हिन मौज़ू ते लिखे थो त हारी तबिके में असांजे ख़िलाफ़ु शाहूकारनि जे तरफ़दारी करे वधीक नफ़रत ऐं बेज़ारी हुई।
हारी पंहिंजनि मोरूसी हक़नि गज़ब थियण करे वाणियनि खां वधीक असां मां बेज़ार हुआ, छो त असां जन कोर्टुनि जे फ़ैसिलनि शाहूकारनि खे ज़मींदार बणाए असांखे संदनि नज़रुनि में ज़ालिमानो बनायो। रंगपुर जो कलेक्टर लिखे थो त रेवेन्यू मकातेदार हारियुनि जी हर अहिड़ी शइ ते कब्ज़ो कयो आहे जंहिं ते संदनि हथ पुॼी सघियो आहे ऐं हू अञा बि हर क़िस्म जो हरबो हलाए पंहिंजूं तक़ाज़ाऊं वधाए रहियो आहे। पोरीना जे कलेक्टर जो लिखण मूजिबि संदसि ज़िले जे हारियुनि जी हालत वधीक ख़राब हुई, जिते रेवेन्यू मकातेदारनि खे वरी वरी लकुण सां कटियो जन संदसि अॻियां पंहिंजी ज़रई हक़नि खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ करण ऐं ढल खे बेहद चाढ़े छॾण जे ख़िलाफ़ शिकायत करण जी कॾहिं बि हिमत न थे कई। अंग्रेज़ हुकूमत खे जॾहिं ढल जी वसूली जो अख़्तियार मिलियो, उन खां 1 साल अॻु बंगाल जे नवाब खे माल गुज़ारी मां कुल आमदनी 8,17,000 पाउंड हुई, पर कंपनी जे ठीके खां पोइ 14,70,000 पाउंड वसूल कई वई। 6 सालनि खां पोइ ढल जी रक़म 23,41,000 पाउंड थी। उन खां पोइ 2 साल 28 लख पाउंड थी, जॾहिं लॉर्ड कार्नवालिस हिन बंदोबस्त जो ऐलान कयो ऐं ज़मींदारियूं क़ाइमु कयूं त ढल जी रक़म 23 लख पाउंड मुक़ररु कई वई। उन जे लाइ मिस्टर डो लिखे थो त अंग्रेज़ी सरकार खे उन कम लाइ 7 प्लेटूं फ़ौज जूं भर्ती करणियूं पियूं। सिंध खे फ़तेह करण खां पोइ कुझु साल ताईं ढल जी पैदावार खे विरहाए अनाज जी सूरत में वसूल कयो वेंदो हो। हुकूमत पंहिंजे हिसे जो अनाज आम नीलाम रस्ते वधायल अघनि ते नेकाल कंदी हुई, जंहिं करे आबादगार तबिके खे वॾो माली धक बर्दाश्त करणो पवंदो हो। उन खां पोइ सॼी सिंध में नक़दी सूरत में ढलूं वसूल कयूं वेंदियूं हुयूं। ढल जे हिन नए सरिश्ते सॼे बरसगीर जे हारियुनि सां गॾु ज़मींदारनि खे बि मुतासिर कयो। मथुरा जो कलेक्टर थारन हल लिखे थो त ढल बेअंदाज़ वसूल कई वेंदी हुई, जेका उमूमन ज़मींदार अदा करे न सघंदो हो ऐं ख़राब फ़सुल में त हू बिल्कुलु तबाह थी वेंदो हो। अमीर ऐं ज़मींदार त पंहिंजी हैसियत विञाए चुका हुआ। विलियम एडवर्ड लिखे थो त मुंहिंजे हिकु ज़मींदार दोस्त खे पंहिंजी ज़मींदारी ऐं जागीर खे बरक़रार रखण लाइ 1000 रुपया कोर्ट फ़ी लाइ ख़र्च करणा पिया ऐं 4000 खां वधीक रुश्वत ॾियणी पई, पर पोइ बि हू पंहिंजनि वॾनि जी जागीर खे बचाए न सघियो। ज़मीन ऐं ख़ानदानी ज़ेवरात बि विकिणे छॾियईं। लॉर्ड कार्नवालिस लिखे थो त ज़मींदार टुकुर लाइ मुहताज हुआ, हू बुखुनि में पाह थियण लॻा, हारी तबाह ऐं बर्बाद थी विया। ज़मींदार पंहिंजो ज़ाती सरमायो, घर जा ज़ेवर, हारपे जा औज़ार ऐं जानवरनि ताईं विकिरो करे वक़्तु गुज़ारियो ऐं जाइदादूं बि ख़तमु करे छॾियूं। मुर्शिदाबाद जो रेज़िडेंट लिखे थो त हीअ हसीन मुल्क जेको इंतहाई मलकुल अनान हाकिमनि जे अहद में ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहियो हो, अॼु अंग्रेज़नि जे इंतिज़ाम में तबाही ॾांहुं वञी रहियो आहे। वारन हेस्टिंग्स बंगाल लिखे थो त गुज़िरियल साल सूबे जी 1 भाङे ते आबादी ख़तमु थी वई आहे। पोख हेठि आयल रक़बे में बि कमी थी आहे। अहिड़े तरह हिन हसीन मुल्क जी ज़मींदारी ख़तमु थी वई आहे। गेह, पान, चांवर वींदे बह ताईं अंग्रेज़नि पंहिंजे कब्ज़े में आंदो आहे। अंग्रेज़नि 1817 ईस्वी खां 1857 ताईं ढल मां 4 करोड़ 80 लख रुपया कमाया। हितां जी अवाम रोज़ बेरोज़ ग़रीब थींदी वई। सर सैयद अहमद ख़ान लिखे थो त हिन मां कंपनी जो मतिलबु हीउ हो त हितां जे अमीरनि ज़मींदारनि खे सुञो, ग़रीब, कमज़ोर, बेकार ऐं पस्त हाल बनाए ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़ियो वञे। नंबर 5, इल्म जो मयार किरण। ज़मीन जी मिल्कियत लुटण खां पोइ अंग्रेज़नि हितां जी अवाम खां इल्म जी दौलत खसणु शुरू कई। उन लाइ 1835 में लॉर्ड मैकाली जी सरबराही हेठि हिकु कमेटी ठाही वई। हिन पंहिंजे कलम जी सॼी कुवत सां मशरक़ी इल्मनि ते मग़रबी साइंस खे तरजीह ॾियण जी कोशिश कई। हुन लिखियो त हिकु सुठे यूरोपी लाइब्रेरी जे हिकु कबट जो सिर्फ़ु हिकु खानो ई हिंदुस्तान ऐं अरबुस्तान जे सॼे इल्म ऐं अदब जी बराबरी करण लाइ बस आहे। लॉर्ड मैकाली अंग्रेज़ी ॿोली ज़रिए मग़रबी तिर्ज़ जी तालीम खे राइज करण ते ज़ोर ॾिनो ऐं उन में संदसि ख़ासि मक़सदु हो त अहिड़नि माण्हुनि जे तबिके खे वजूद में आणनि जेकी ज़ाहिरी शिकिल व सूरत, रंग ऐं रत में त हिंदुस्तानी हुजनि, पर आदतुनि, ख़यालनि, तौर तरीक़े ऐं दिमाग़ी सलाहियतुनि में अंग्रेज़ हुजनि। हिन नई तालीमी पॉलिसी हिंदुस्तान जे मुसलमाननि खे तबाह करे छॾियो। संदन आलमी ऐं जमहूरी तालीम जूं सचियूं सारियूं रवायतूं नास थी वियूं ऐं संदन तालीमी इदारा हुकूमत जी दिलचस्पी ऐं सरपरस्ती न हुअण सबबि तबाह ऐं बर्बाद थी विया। सर विलियम हिंटर लिखे थो त
आम तालीम जो अंग्रेज़ी सरिश्तो मुसलमाननि जे रवायतुनि जे ख़िलाफ़ ऐं संदसि ज़रूरतुनि लाइ नामौज़ून हो। मुसलमाननि जी पंहिंजी तालीमी निज़ाम में माण्हुनि खे आला दर्जे जी दिमाग़ी तरबियत ॾियण जी सलाहियत मौजूदु हुई ऐं उन जो बुनियादु किन कमज़ोर ऐं नापुख़्ता उसूलनि ते रखियलु न हो ऐं हू हिकु अहिड़ो निज़ाम हो जंहिंखे दिमाग़ी ख़्वाह मादी फज़ीलत ऐं बरतरी ॾियारे थी। अंग्रेज़नि पंहिंजी हुकूमत जे पहिरें 75 सालनि दौरान पंहिंजी हुकूमत जे इंतिज़ाम हलाइण लाइ मौज़ून ऑफिसर पैदा करण वास्ते उन ई निज़ाम खां कमु पे वरितो, पर उन्हनि जॾहिं आम तालीम लाइ पंहिंजी स्कीम अमल में आंदी तॾहिं उन्हनि मुसलमाननि जे उन पुराणे तालीमी निज़ाम खे उछलाए परे थिए कयो ऐं मुसलमाननि नौजवाननि ते रोज़गार जो हर रस्तो बंदि करे छॾियाऊं। मुसलमाननि जी तालीम खे अंग्रेज़नि जेको सभ खां वधीक धकु हयो सो ही हो त उन्हनि अहिड़ियुनि सभिनी ढल माफ़ थियल ज़मीन खे सरकारी मिल्कियत में शामिल करे छॾियो जेके तालीमी इदारनि जे ख़र्च बर्दाश्त करण लाइ अॻियनि हाकिमनि तोड़े ख़ानगी माण्हुनि मख़सूस करे छॾियूं हुयूं। 1828 में अहिड़ियुनि ज़मीनुनि खे सरकारी कब्ज़े में आणण लाइ रिज़र्वेशन ऑफिसर मुक़ररु कया विया। सर विलियम हंटर लिखे थो त अहिड़नि इल्मदारनि जे मुक़ररु थियण सां ई सॼो मुल्क मुख़बिरनि, कूड़नि शाहिदनि, सख़्त मज़ाज ऐं ज़ोद रंज रिज़र्वेशन ऑफिसरनि सां भरिजी वियो जिन खे कानून जी पोइवारी करण में कंहिं ते बि का बि मुकमिल कहल कान ईंदी हुई। उन्हनि सभिनी कार्रवायुनि ते कुल 80 लख रुपया ख़र्च आयो ऐं उन जे बदिले में जेकी इनामी ज़मीनूं ज़ब्त कयूं वियूं तन जी कुल सालियानी मालियत 30 लख रुपया हुई। तालीम जे मुस्लिम निज़ाम जे ज़वाल जी इब्तिदा उन्हनि ज़मीनुनि जे ज़ब्त थियण सां थी ऐं ज़ालिमनि जो पेशो ख़तमु थी वियो। नंबर 6, नक़दी फुर। अंग्रेज़ हुकूमत हितां जे मज़हब, सनत, हरफत, ज़राइत ऐं तालीम खे ख़तमु करण सां गॾु सारी दौलत ऐं अवाम जे पघर सां मेड़ियल पूंजी खे बि फुरे लुटे बरतानिया मोकिलियो। 1600 ईस्वी खां 1947 ताईं अंग्रेज़ हुकूमत जहिड़ी तरह हिंदुस्तान खे फुरियो उन जो नज़ीर दुनिया जी तारीख़ में नथो मिले। उन ई फुल लुट रस्ते कंपनी जेको हितां पैसो कमाए उन जो सालवार तफ़सील हिन रीति आहे। 1613 ईस्वी में कंपनी हुकूमत बरतानिया खे 13,000 पाउंड नज़रानो ॾिनो। 1662 ईस्वी में कंपनी हुकूमत बरतानिया खे 40,000 पाउंड नज़रानो ॾिनो। 1663 ईस्वी में कंपनी हुकूमत बरतानिया खे 60,000 पाउंड जो नज़रानो ॾिनो। 1667 ईस्वी में कंपनी हुकूमत बरतानिया खे 4 लख पाउंड जो नज़रानो ॾिनो। 1700 ईस्वी में कंपनी हुकूमत बरतानिया खे 10 लख पाउंड जो नज़रानो ॾिनो। 1756 में कंपनी हिंदुस्तानी राजाउनि खे फुरण जो नओं तरीक़ो कढियो। छा कयोसि जो हिकु हाकिम खे लाहे ॿिए खे पे तख़्त ते वेहारियुसि। उन रुश्वत जो तफ़सील हिन रीति आहे। अंग्रेज़ जा मद ख़्वाह कुझु अंग घर ॾिसनि। 1757 ईस्वी में मीर जाफ़र खां 3 करोड़ 21 लख 7,500 रुश्वत वरिती वई। 1757 में मुर्शिदाबाद मां 80 लख रुपया कलकत्ते में कंपनी जी ऑफिस में आया। 1765 ईस्वी में नजब उद्दौला खां 19 लख 76,900 रुपया वरिता विया। 1766 में कंपनी काउंसिल जे मेंबरनि खे 6 लख नज़रानो ॾिनो। 1771 में 29 करोड़ 50 लख रुपया कंपनी जे डायरेक्टरनि खे मिलिया। 1775 ईस्वी वारनि हेस्टिंग्स 40 करोड़ पाउंड हुकूमत बरतानिया खे नज़रानो ॾिनो। 1763 ईस्वी में कंपनी 1 करोड़ 50 लख पाउंड हुकूमत बरतानिया खे नज़रानो ॾिनो। 1767 ईस्वी में कंपनी 4 करोड़ पाउंड हुकूमत बरतानिया खे नज़रानो ॾिनो। उन खां सवाइ अंग्रेज़नि जी इनफरादी फुलुट रस्ते किरोड़ ऐं अशरफियूं बरतानिया पहुतियूं। लॉर्ड क्लाइव लिखे थो त 3 करोड़ इंसाननि खे फुरे कलकत्ते में दौलत जा अंबार गॾु कया विया। लॉर्ड मैकाली जो चवणु आहे त अंग्रेज़नि जी बदअमली, रुश्वतखोरी ऐं ज़्यादा सतानी जे करे हर अंग्रेज़ जे घर में दौलत जा आसार ज़ाहिर थियण लॻा। सर चार्ल्स नेपियर पंहिंजे ज़मीर जी फट लानत ते सच लिखी वेठो त हिंदुस्तान खे फ़तेह करण जो ख़ासि मक़सदु सिर्फ़ु दौलत हुई। चयो वञे थो त 60 वरियनि जी मुदत में 10 करोड़ पाउंड खां बि वधीक रक़म हिंदुस्तान खे पीढ़े हासिलु कई वई। उन ई रक़म जे हर हिकु शेलिंग उते जे बेगुनाह माण्हुनि जे खून मां कढी उन ई खे अॻे सॻे खूनियुनि जे खीसनि में विधो वियो आहे। पर उन्हनि पैसनि खे खणी कहिड़े बि तरीक़े धोई साफ़ु करियो, उन्हनि तां लानत जो टिको कॾहिं बि न लहंदो। हिन ज़ाती ऐं इज्तमाही फुलुट खां सवाइ बरतानिया हुकूमत हर साल हिंदू हुकूमत खां 80 करोड़ रुपया व्याज जी सूरत में वसूल कंदी हुई। उहे कर्ज़ बि अजीब नोया जा हुआ ऐं फुर जो अनोखो ढंग हो।
मिसाल तौर 1856 ईस्वी में हुकूमत बरतानिया हिंदुस्तान सारे खे कंपनी खां ख़रीद करे थी। जेका रक़म कंपनी खे ॾिनी वञे थी उहा हिंदुस्तान जे क़ौमी ख़ज़ाने ते कर्ज़ु विधो वञे थो ऐं उहो कर्ज़ु ॾींहों ॾींहुं वधणु लॻे थो। कर्ज़ जो नक्शो हिन रीति आहे: 1796 ईस्वी में 70 लख पाउंड, 1799 ईस्वी में 1 करोड़ पाउंड, 1805 ईस्वी में 5 करोड़ 50 लख पाउंड, 1829 ईस्वी में 3 करोड़ पाउंड, 1832 ईस्वी में 3 करोड़ 30 लख पाउंड, 1839 ईस्वी में 4 करोड़ 35 लख पाउंड, 1850 ईस्वी में 5 करोड़ 50 लख पाउंड, 1857 ईस्वी में 6 करोड़ 50 लख पाउंड। ही वधी 1928 ईस्वी में 1 अरब पाउंड थियनि था। मजमूई तौर बरतानिया हितां तमामु घणो सरमायो नियो। सर विलियम डिग्नी लिखे थो त हिंदुस्तान मां इंग्लैंड में वयल रक़म जो अंदाज़ो 91 अरब 20 करोड़ आहे। मिस्टर हिंडूमन लिखे थो त 1900 ईस्वी खां 1942 ईस्वी ताईं 27 अरब 20 करोड़ रुपया आहे। अहिड़ी तरह 1832 खां 1945 ताईं आइनी तरीक़नि सां हिंदुस्तान में वयल दौलत जो अंदाज़ो अटकल 18 अरब ऐं 80 करोड़ आहे। अटल भाई पटेल लिखे थो त हितां 1920 ईस्वी में 4 खरब ऐं 50 अरब रुपया इंग्लैंड वञनि था। सेजरवेन गेट लिखे थो त 1757 ईस्वी खां 1832 ताईं इंग्लिस्तान खे हिंदुस्तान मां 15 अरब रुपया मिलिया। हिन हेॾे सारे सरमाए बरतानिया जे मुर्द सनत ऐं हरफत में जान विधी। ब्रोक्स एडिसन लिखे थो त 1750 ईस्वी में मां जॾहिं इंग्लैंड आयो हुउसि तॾहिं हिते वॾा वॾा शहर हुआ, पर न का बैंक हुई न को वॾो कारखानो हो। पर बंगाल जी चांदी हिते पहुती त न सिर्फ़ उतां जी दौलत में बेपनाह इज़ाफ़ो कयो, पर उन जी रफ़्तार बि तेज़ करे छॾी। विलियम डगबी बि हिन अमर जी तस्दीक़ कंदे लिखे थो त पिलासी जी जंग खां पोइ बंगाल जी दौलत हथ आई, जंहिंजो हीउ असरु थियो जो अॻु हिते को बि कारखानो कीन हो, पर हाणे हिते वॾा वॾा कारखाना नज़र अचणु लॻा। हीअ त हो नक़द पैसो जेको हितां बरतानिया वियो। हाणे कुझु ज़रई जिन्स ॾांहुं बि नज़र करियो। 1863 ईस्वी में 11 करोड़ 86 लख 83 हज़ार 710 मण कणिक हिंद मां बि बरतानिया मोकिली वई। 1883 में 118 मण फ़ी मिंट जे हिसाब सां चांवर मोकिलिया विया। 1913 में कणिक 3 करोड़ 50 लख मण हितां मोकिली वई। 1917 में 29 लख 10 हज़ार टन कणिक हिंद मां मोकिली वई। 1918 में 45 लख 10 हज़ार टन कणिक हिंद मां बरतानिया मोकिली वई ऐं 1918 में 56 करोड़ 50 लख मण चांवर मोकिलिया विया। जॾहिं कंपनी हिंदुस्तान मां एॾे वॾे पैमाने ते कमायो तॾहिं उन जे मेंबरनि जो रोब ताब वधी वियो। बरतानिया में संदन एडम्बर अयाशी ॾिसी माण्हुनि खे नवाब सॾींदा हुआ ऐं संदसि रेसाणी ठाठ जो हुल हूंदो हो। हिंदुस्तान हिकु अंग्रेज़ ऑफिसर पंहिंजे तिजारती लूण तयारु करण लाइ 13,000 नौकर रखिया। अहिड़े वक़्त में जॾहिं क़ीमतूं सस्तियूं हुयूं तॾहिं बि कई नौजवान अंग्रेज़ क्लार्क वॾियुनि सालियाना बजेटुनि खां सवाइ रुॻो पंहिंजे कपिड़नि ते साल में 1500 पाउंड ऐं खाधे पीते ते 2000 पाउंड ख़र्च कंदा हुआ। उहा हालत ॾिसी कर्नाटक जे मोहम्मद अली कंपनी जे डायरेक्टर खे हिकु ख़त में लिखियो त अव्हां जे नौकरनि जो हिन मुल्क में को बि कारोबार न आहे, न ई वरी उन्हनि खे को माक़ूल पघार ॾियूं था, पर पोइ बि हू खेनि अशरफियूं कमाए वापसि वञनि था। एतिरे थोरे अरसे में बग़ैर कंहिं ज़रिए मुआश जे हीअ अणगण दौलत किथां अचे थी, उहो अव्हां ऐं असां ॿई सम्झी सघूं था। ड्रिमेंट पार्लियामेंट में ख़िताब कंदे चयो त हिंदुस्तान में बेचैनी जो असुलु सबबु हीअ आहे त हिन मुल्क खे सिविल सर्विस ज़रिए चूसियो वञे थो। अञा बि जे असां हिंदुस्तान खे अंग्रेज़ उहिदेदारनि जी फुलट जो ज़रियो सम्झंदा रहियासीं त असां न सिर्फ़ु उनखे विञाए वेंदासीं, पर उन जा मुस्तहिक बि आहियूं। अंग्रेज़ सरकार वॾा ऑफिसर अंग्रेज़ रखे पघारूं रस्ते उन्हनि खे नवाज़ियो। अंग अखर ॾिसो: गवर्नर जनरल 8000, कमिश्नर 5500, कलेक्टर 1200 खां मथे, डिप्टी कलेक्टर 700 खां मथे। गश्त में मानी ऐं ख़र्च राज्यनि ते पघार, खीसे जी ख़र्ची, ॾेही ऐं ज़ेरदस्तनि जी पघार ॾिसो: कारदार 35 रुपया, मुंशी 15 रुपया, कोटवाल ऐं पटेवालो 5 रुपया, मास्तर 7 ऐं पुलिस सिपाही 4 रुपया।
हिंदुस्तान में जॾहिं एॾी फुलुट कई वई त उन जो ही नतीजो निकितो जो मुल्क खे ॼण माकड़ खाई वई, इक़्तिसादी बदहाली चोट चढ़ी वई, गुरबत ऐं मिसकीनी वधी वई। कंपनी जे दौरे हुकूमत में 31 ॾुकर पिया ऐं उन में 2 करोड़ 60 लख माण्हू मरी विया। बिहार जे इलाइक़े में रोज़ानो मरण वारनि जो तादादु 150 हो ऐं पसगिरदाई जी हालत उन खां बि बदतर हुई। ए रसल लिखे थो त 25 करोड़नि खां वधि आबादी खे पेट भरे चांवर बि नसीब न थींदा हुआ। ॾखिण हिंद जा माण्हू जीअं तीअं करे ज़िंदगी जा ॾींहं पूरा करे रहिया आहिनि। बुखुनि खां पाह थी परदेदार औरतुनि पंहिंजे ॿारनि जी जान बचाइण लाइ पिनंदियूं नज़र ईंदियूं हुयूं ऐं सड़कनि ते रोज़ानो हज़ारे माण्हू मरंदे नज़र ईंदा हुआ, जिन जा लाश कुता गिदड़ खाईंदा हुआ। दरियानि में लाशनि जी घणाई करे मच्छी बि मरी वई हुई। केतिरनि ई शहरनि जी अधु ऐं केतिरनि जी सॼी आबादी मरी वई। माण्हू वेचारा बुख मरण करे 4 आना ॾिहाड़े या 1.5 सेर अनाज ते कमु करण लॻा। रसल लिखे थो त ही माण्हू मिसकीननि वांगुरु मरी रहिया आहिनि। सर सैयद अहमद ख़ान जो चवणु आहे त 1827 में जिन ॻोठनि में वबा जो ज़ोर हो, उते ग़रीब हारियुनि खे उन ई शर्त ते खाद खुराक कपिड़ो ऐं दवाऊं ॾिनियूं वेंदियूं हुयूं त हू पंहिंजो मज़हब बदिलाए ईसाई थियनि।